NTV News. हैदराबाद हाई कोर्ट में चूंडनि जो अमल मुकमल थी वियो आहे, जॾहिं त नतीजनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। PLF ऐं यूनाइटेड ग्रुप अॻभरा नज़र अची रहिया आहिनि। वधीक असांजे नुमाइंदे मोहम्मद अली रिंद सां उते मौजूदु वकीलनि ऐं ॿियनि ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, हैदराबाद हाई कोर्ट जो इलेक्शन पंहिंजी पुॼाणी ते पहुती, रिज़ल्ट अचणु शुरू थी वियो आहे। काफ़ी बोथनि जा रिज़ल्ट अची विया आहिनि, जंहिंमें इशरत लोहार वॾी हिकिड़ी गहरी अक्सरियत सां विन कयो आहे। इन खां अलावा ॿिया दोस्त आहिनि, जंहिंमें हाशिम लगारी आहे जनरल सेक्रेटरी जी पोस्ट ते, वाइस प्रेसिडेंट जी पोस्ट ते आहे भगवान दास भील आहे, इन खां लाइब्रेरी ते आहे नवीद जरवार, जिन तमामु गहरी अक्सरियत सां वोट खणी पंहिंजो पाण खे विन करायो आहे। हिन इलेक्शन में हिकिड़ो नवान नज़र आई आहे। हिन इलेक्शन में हिकिड़ी नवान नज़र आई आहे त हिते नौजवाननि खे सपोर्ट कयो आहे। लीड के मां ईअं थो ॾिसां त मां मेंबरनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूं ते इतमाद जो इज़हार कयो आहे, ऐं कोशिशि कंदुसि त इंशाअल्लाह उनखे वकीलनि खे भरपूर वोट ॾियां ऐं वकीलनि जी बहबूदी लाइ कमु करे सघां। अची वियो आहे नओं, ऐं जेके नौजवान वकील आया आहिनि उहे नौजवान क़यादत ई ॾिसणु था चाहिनि, ऐं उन जो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। इन खां अॻु में सिंध बार काउंसिल में बि अहिड़े क़िस्म जो रिज़ल्ट अची चुको आहे, ऐं हींअर बि तव्हांखे रिज़ल्ट इहो ई ॿुधाए थो त नौजवान क़यादत ॿार खे संभालण में बिल्कुलु अॻिते ईंदी ऐं उहे कमु कंदा। नवीद भाई, हिन जीत ते तव्हां छा चवंदव? सभ खां पहिरियां तव्हां शुक्रगुज़ार आहियां हाई कोर्ट जे समूरनि मेंबरनि जो, ऐं हाई कोर्ट सां रिलेटेड 13 ज़िला आहिनि ऐं ॿियूं तालुका बार एसोसिएशन्स आहिनि, उन्हनि जे समूरनि मेंबरनि जो, जिन मूं ते एतमाद जो इज़हार कंदे मूंखे वोट कयो, सपोर्ट कयो, ऐं जिन मूंखे तारीख़ी कामयाबी जेका जंहिंजे ज़रिए मूंखे मिली, ऐं उन्हनि समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं जेका ही तारीख़ी जेका फतह हासिल थी आहे, जंहिंमें 250 खां मथे मूंखे लीड ॾिनी आहे पंहिंजे अपोनेंट्स खे, इन ते तमामु समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह पार खे मां इंशाअल्लाह 13 डिस्ट्रिक्ट जो ऐं तालुका बार लाॻापियल तालुका बार जो जनरल सेक्रेटरी थी ॾेखारींदुसि, ऐं न सिर्फ़ु कंहिं मख़सूस डिस्ट्रिक्ट जी पर सभिनी जी नुमाइंदगी कंदुसि इंशाअल्लाह। हिन भेरे नौजवाननि पंहिंजो मैंडेट ॾिनो आहे त हू कंहिं मिनिस्टर या कंहिंजे चवण ते वोट न ॾींदा, पर पंहिंजो सही नुमाइंदो चूंडींदा। ऐं तमामु घणो अहसानमंद आहियां हिन वाइस प्रेसिडेंट जी पोस्ट ते, जिन दोस्तनि मूं ते 11 ज़िलनि में 12 ज़िलनि जिन दोस्तनि मूं ते एतमाद करे मूंखे वोट ॾिनो, ऐं तमामु वॾी लीड सां मां खटियो आहियां, इलेक्शन में आहियां, ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा था कयां त असीं ॿार ऐं बैंक लाइ तमामु बहितर कमु कंदासीं, ऐं हिकु दफ़ो ॿिया सभिनी दोस्तनि वरी बि शुक्रिया अदा कयां जिन मूंखे वोट ॾेई मूंखे कामयाबु कयो। हिते विन कंदड़नि में नौजवाननि जी अक्सरियत आहे, नौजवान खटिया आया आहिनि। हाणे ॾिठो इहो वञे थो त नौजवान हिन बार जे लाइ वकीलनि लाइ छा केतिरे क़दुरु साबित क़दम रहनि था। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली रिंद खे इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क TV, हैदराबाद।